प्लान उहे बि हल कोन था थियनि ऐं जहिड़े हिसाब सां ढेर पार उमर जामोट ॻोठ ऐं जेका बि तक़रीबन जेका असांजा आहिनि ॿाराड़ीअ जेका ॻोठ आहिनि उन ॻोठ में बुनियादी मसइला हल कोन था थियनि। पाणी पीअण जो कोन्हे जेको असांजे डिस्ट्रिक्ट मलीर जो हिन वक़्तु सदर थी वेठो आहे सलमान अब्दुल्ला मुराद साहब ऐं पंहिंजो ज़िला कौंसिल जो चेयरमैन रहियो तॾहिं हुन 15 ॾींहंनि जो वाइदो कयो हुन पाणी आणण जो। उहो अॼु बि असां पाणीअ खे नारियूं पिया त पाणी किथां पियो अचे। ऐं ॿियो नंबर असांजे हिन जेको ॻोठ आहे यूसुफ बलोच ॻोठ में असांजो मिनिस्टर साहब जो वाइदो आहे बिजलीअ जो, अञा ताईं उहा बिजली बि असां ताईं अञा कोन पहुती। आसरा आइन हिन हफ़्ते थी अचे, हुन हफ़्ते थो अचे, इहे कम थींदा रहंदा। पर साजिद साहब खे हिन शइ जो आगाह बि करे चुको आहियां त साजिद साहब असांजा बुनियादी जेका मसइला आहिनि उहे हल करियो। असीं ख़ुशकिस्मत आहियूं तूं असांजे हल्के जो मिनिस्टर बि आहीं, पर मिनिस्टर जे हूंदे सूंदे असांजा बुनियादी मसइला हल कोन था थियनि। हिन में असां ॾिठो वञे त बिजली असां वटि 11,000 जी तार मटे पई, पर असीं हिन बिजलीअ खां महरूम आहियूं। पाणीअ खां असां महरूम, गैस खां असां महरूम। असांजे वाटर सप्लाई जा हालत अहिड़ा थी विया आहिनि, माना गैर फ़ाल आहिनि, फ़ाल ई कोन्हे। ज़िला कौंसिल जो मुलाज़िम केरु हिते वाटर सप्लाई जो उहो अचे असां ॾिसूं। ऐं असां एडमिनिस्टर नूरसन साहब सां इहा बि गुज़ारिश करियूं था त तूं पंहिंजी हिकिड़ी टीम खे मोकिल, असांजे ॾिसे बुनियादी मसइला जेका असांजा जाइज़ मसइला आहिनि उन्हनि खे करे, नाजाइज़ मसइले खे असांजे कम खे रोके। ऐं पंहिंजो ज़िला कौंसिल जो जेको चीफ ऑफिसर अयाज़ अमीद बलोच साहब उन सां बि गुज़ारिश था करियूं ऐं पंहिंजी हिकिड़ी टीम मोकिलियो। ऐं डिस्ट्रिक्ट मलीर जो सदर साहब सलमान अब्दुल्ला मुराद साहब सां इहा गुज़ारिश करियां थो त कम से कम अवी पंहिंजे एरिया खे विज़िट करियो त कहिड़ा हाल आहिनि। अवां हिन वक़्तु वज़ीर आला सिंध जा मुशीर बि आहियो ऐं डिस्ट्रिक्ट मलीर जा सदर बि आहियो। ऐं ॾिठो वञे त अञा ताईं असां को रिस्पॉन्सिबिलिटी न मिलियो। ऐं NA 236 असांजे जाम साहब MNA आहे, जाम साहब सां बि इहा गुज़ारिश था करियूं अवी पंहिंजी टीम मोकिलियो, असांजे माण्हुनि जा मसइला ॾिसो कहिड़ा हालत आहिनि असांजा। असां न पाणी न गैस, असांजी वाटर सप्लाई जूं दीवारियूं बिल्कुलु ख़तमु आहिनि। ख़ुदा न ख़ासि के ॿार जे मथां किरी वई त उहो ॿार बि जेको आहे न नुक़सानु थी सघे थो। ऐं लिहाज़ा आला हुकाम सां गुज़ारिश थो करियां असांजा बुनियादी मसइला ॾिठा वञनि। ऐं असांखे तक़रीबन 37 महीने तव्हांजो इक़्तिदार में रहिया, पर असांखे हिकिड़े रुपए जो असांजो कमु न थियो। नौकिरियूं त खणी ॾिनियूं, कंहिंखे ॾिनियूं छा ॾिनियूं, नौकिरियुनि जो त असां हींअर सवाल ई कोन, असां वटि बुनियादी मसइला ई कोन हल थियनि।